कस्टम अमले सखर में कार्रवाइयूं तेज करे छॾियूं। जेकबाबाद लॻ कामयाब कार्रवाई ड्राई फ्रूट सां भरियल 2 ट्रकनि खे पकड़े 3 करोड़नि खां वधीक मालियत जो ड्राई फ्रूट ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। उन सिलसिले में असिस्टेंट कलेक्टर कस्टम सखर अमजद लाल जुनेजो ॿुधायो आहे त कस्टम कलेक्टोरेट हैदराबाद मुमताज अली खोसो जी हिदायतुनि तहत स्मगलिंग खे रोकण लाइ कार्रवाइयूं तेज करे छॾियूं आहिनि। अरबादी सिंध बलोचिस्तान दंग ते जेकबाबाद लॻ कस्टम चेक पोस्ट तां बलोचिस्तान खां सिंध ॾांहुं ईंदड़ 2 ट्रकुनि खे रोके कस्टम अमले तलाशी वरिती, जंहिं दौरान 3 करोड़ मालियत खां वधीक जो स्मगलिंग थियल ड्राई फ्रूट ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। ट्रक खे कब्ज़े में वठी छॾियो आहे, जॾहिं त 3 ॾींहं अॻु खैरपुर बाईपास चेक पोस्ट तां लखे रुपया मालियत जूं ईरानी टॉफियूं, चॉकलेट ऐं टाइल पटियूं हथ कयूं वियूं आहिनि। स्मगलिंग खे नाकाम बणाइण लाइ सखर कस्टम अमलो राति ॾींहुं अलर्ट आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।